कुछ कुव्वतें चाहते हैं कि वो आपके सूबे के हुकूक पे डाका डाल के आपके सूबे के इख्तियार जो होते हैं या वसाइल जो होते हैं उस पे डाका डाला जाए, और इस बहाने पे कि सिंध हुकूमत ने कुछ नहीं किया, छोटे सूबे ने कुछ नहीं किया, अब सारे इख्तियार, अब सारे वसाइल जो है वो वापस इस्लामाबाद को दिया जाए। और मैं समझता हूँ इस बयानिया, इस झूठा बयानिया का सबसे बड़ा जवाब जो है वो थरपाकर है। चयो वञे थो त पीपल्स पार्टी कुझु नाहे कयो, अख़्तियार इस्लामाबाद खे ॾिना वञनि, कुझु क़ुवतूं सिंध हुकूमत जे कुझु न करण जो कूड़ो मौक़िफ़ ठाहे सूबनि खां अख़्तियार वठणु चाहिनि थियूं। साज़िश तहत मुहिम हलाई वेंदी आहे त सिंध सरकार कुझु नाहे कयो, उन्हनि क़ुवतुनि जो बहितरीन जवाब थरपारकर आहे। अवां खे पंहिंजा वसीला इस्तेमाल करण न ॾिना विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कैंपस जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त कुझु क़ुवतूं अवां जे सूबे जे हक़नि ते धाड़ो हणणु चाहिनि थियूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में थरपारकर में कमु शुरू कयो त साज़िश तहत उनखे रोकियो वियो। असां साबित करे छॾियो त पीपल्स पार्टी थरपारकर जी अवाम सां मुहबत करे थी। 2026 जो थरपारकर अवां जे साम्हूं आहे। कोयलो हितां जे अवाम जो असासो आहे। थरपारकर वटि एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब वटि तेल आहे। बिलावल मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कैंपस जो इफ्तिताह करे छॾियो। पीपल्स पार्टी जी हुकूमत थर में तरक़ियाती मनसूबा शुरू कया आहिनि। कराची में बि तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जी कोशिश सां थर तब्दील थी वियो आहे। थर जे कोयले मां बिजली पैदा करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर जो मिठी में तक़रीब खे ख़िताब संदसि चवण त थर में 100 यूनिट बिजली वाइपेदारनि खे रिलीफ फराहम कयो वेंदो। पीपल्स पार्टी जी कोशिशुनि सां ई थर में तब्दीली आई आहे। वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल सां मफ़ाहमती मुआहिदो सुठो सवड़ आहे। मुआहिदे थियण सां मुल्की मैशत खे फ़ाइदो थींदो। असांजे जंगी जहाज़नि जी घुर्ज वधी वई आहे। केतिराई मुल्क जहाज़नि जी ख़रीदारी जे लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो काबीना खे ख़िताब चयाईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान कामयाब थींदो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल वफ़द जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। पाकिस्तान में डिजिटल अदायगी जी जिद्दत जे लाइ मफ़ाहमती यादाश्त ते सयूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर बि मुलाक़ात में मौजूद हो। वज़ीर आज़म चयो त डिजिटल अदायगी में वाध ऐं माली जिद्दत पाकिस्तान जी तेज़ी सां वधंदड़ डिजिटल मैशत जा अहम हिस्सा आहिनि। पाकिस्तान तेज़ी सां आलमी डिजिटल मैशत जो हिसो बणिजी रहियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल जे CEO ज़ेची विटकॉफ मफ़ाहमती यादाश्त ते सयूं कयूं। पहुचाईंदड़नि जो एहतिसाब थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी निजकारी जे अमल खे संजीदगी सां वरितो आहे। PIA जी निजकारी करण दौरान मुलाज़िमनि असासनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। हा, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुरिजे। सिंध में केतिराई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलिया पिया वञनि। PP अॻवान शाज़िया मरी जी हुमायूं ख़ान जी सहर कामरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त बार निजकारी जो नारो खणण बदिरां वफ़ाक़ी हुकूमत खे उनखे ख़ानगी भाईवारी फैलाइण जो मनसूबो ठाहिणु घुरिजे। क्रेडिट चेंज जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। इस्लामाबाद में खजी जा वण लॻाइण खां अॻु उहो ॾिसणु
जथाबंदी तरक्की वारे सूबे वज़ीर जाम खान छोर की सदारत अहिड़े इजलास सालियाने तरक्याती प्रोग्राम 2025-26 में शामिल नवन स्कीमुनि जी मंज़ूरी अॼु भराई ते गौर। इजलास में ज़िले ठटे ऐं खैरपुर जे मुख़्तलिफ़ रोडनि जी तामीरी मरमत बाबति ब्रीफिंग ॾिनी वेई। जाम खान छोर हिदायत की तालीम खाते जी जारी स्कीमुनि खे जल्द मुकमल कयो वञे त जीअं शागिर्दनि खे बहितर सहूलियतूं मैसर थी सघनि। तरक्याती स्कीमुनि में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। कराची जे मेयर मुर्तज़ा बाब पारां पाणी खोट जो एतराफ़ सिलसिले ते एतराफ़ करियां थो त शहर जो अवाम पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शेरशाह, लियारी, बल्दिया न्यू कराची, नॉर्थ नाज़िमाबाद वञा थो त माण्हू चवनि था त पाणी नाहे। जेकॾहिं को फ़ैसिलो कयूं था त 20 खां 25 माण्हुनि जे ख़िलाफ़ थी